नाज़रीन, करबला के शहीदन की याद में हिंगोरजा के इमाम बारगाह में अलम पाक के सिंगारे चाढ़ण जो सिलसिलो जारी है। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है सिकंदर अली तुनियो। करबला के शहीदन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम और उनके साथन के याद में हिंगोरजा के इमाम बारगाहन के सिंगारण और अलम पाक के सिंगारे बीहर चाढ़ण जो सिलसिलो जारी है। जडें त अलम पाक तैयार कंदड़ कारीगरन तोड़े इमाम बारगाहन ते अलम पाक चाढ़ींदड़ अज़ादारन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त करबला के मैदान में 2 तारीख़ सरकार जन की आमद थी आ। 4 तारीख़ सरकार जन जा ख़याम पटराया विया आहिनि। 7 तारीख़ मालिकनि जो पानी मुकम्मल बंद थियो आ। 7 खां 10 तारीख़ ताईं मालिकनि जा बच्चा तड़पंदा रहिया आहिनि। नहर फुरात ते जंहिंजे माउ जे हक़ महर में पानी हो उन जा बच्चा दरिया के किनारे ते उमत क़तल कया बाबा। सो उन्हनि मज़लूमनि जो असां गम मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। इंशाल्लाह हे जेके बि असांजा प्रोग्राम आहिनि ये इंशाल्लाह हलंदा रहंदा। असगर जो झूलो आहे उहो सिंगारींदा आहियूं, अलम पाक बि सिंगारींदा आहियूं हिते। ऐं हितां जलूस निकिरंदो आहे हर साल, जीअं 10 मुहर्रम ते ऐं 10 मजलिसूं बि हिते असां वटि थींदियूं आहिनि। असां हीअ ॾींहं वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदा आहियूं जो ही मौला जा ॾींहं आहिनि। वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां असां हिननि ॾिहाड़नि खे हिकु मुसलमान हिकु मोमिन जे हैसियत में जीअं पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे, इहे हिंगोरजा जे अंदरि बि मुख़्तलिफ़ अज़ाख़ाननि में मुख़्तलिफ़ अयामनि में पहिरीं मुहर्रम खां वठी मौला हुसैन साहब जे 40 ताईं तमामु आज़ादारी जा प्रोग्राम, मजालिस जा प्रोग्राम, नंगर न्याज़ जा प्रोग्राम, सबीलुनि जा प्रोग्राम मुरतब थींदा आहिनि। असां एतिराम सां ॾियारा मल्हाया वेंदा आहिनि ऐं उन जी तरफ़ां सबील मौला जी कई वेंदी आहे। हर साल जे तरफ़ां जीअं त हिते असां मल्हाई वेंदा आहियूं सबील न्याज़ नंगर मौला जो ड्यूटी ॾींदा आहियूं। जॾहिं त महरमुल हराम ॾिसंदे ई शहर के मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते सबीलूं पिणु लॻायूं वयूं आहिनि। 10 महरमुल हराम ॾिहाड़े हिंगोरजा में मरकज़ी मातमी जुलूस कढी करबला के शहीदन के याद के ताज़ो कयो वेंदो आहे। कैमरामैन हक़ नवाज़ सोलंकीअ सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोर।